जीअं त अॼु असां कोट ग़ुलाम अहमद न बल्कि निंडे खंड जे अज़ीम सियासतदान ऐं पहिरियों सिंधी बैरिस्टर हुअण जो एज़ाज़ रखंदड़ रईस मरहूम ग़ुलाम अहमद ख़ान बुरगरी, जंहिंजे नाले जे पुठियां कोट ग़ुलाम जैमसाबाद जो नालो कोट ग़ुलाम अहमद तालको रखियो हो। हुन अज़ीम सियासी शख़्सियत जे पंहिंजी धरती लाइ, जे पंहिंजे जनम भूमि लाइ, जे हिते जे माण्हुनि लाइ एतिरा माना भला कम कया आहिनि, चङा कम कया आहिनि, जेको तारीख़ ॿुधाए थी। पाकिस्तान ऐं इंडिया जो हिंद जेॾी महिल हो, ओॾी महिल क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना जो पाकिस्तान हो, उन सां गॾु ग़ुलाम अहमद ख़ान बुरगरी जो जेको काविशूं आहिनि, जेको कोशिशूं आहिनि, उहे तारीख़ में हिकु अलॻि मुक़ाम रखनि थियूं। साईं जिन कांग्रेस जे अंदरि जनरल सेक्रेटरी जे वॾे उहिदे ते उन टाइम माना हिकु वॾी मानता रखंदा पाकिस्तान ठहिण में बि हिननि जो हिकिड़ो वॾो किरदारु हो। अॼु असांखे अफ़सोस थिए थो हिन ढेंगार बुरगरी जो, ग़ुलाम अहमद ख़ान बुरगरी जो जिते तारीख़ी हिकिड़ो बंगलो आहे, जंहिंजी चिटसाली, जंहिंजो नक्श माना जेको तारीख़ी आहे, उहो उन टाइम जो हिकिड़ो मिसाली बंगलो हिकिड़ो हूंदो हो, जिते वॾा वॾा सियासी अॻवान, रेबर ऐं वॾियूं सियासी बैठकूं लॻंदियूं हुयूं, जिते अज़ीम सियासतदान अची माना जो मुल्की सियासत हूंदी उन ते इहे आपस में हिननि जूं कचहरियूं थींदियूं हुयूं। अॼु उन अज़ीम शख़्सियत जी आख़िरी आरामगाह इहो साईं जिन जी जेको तुर्बत आहे, उन जी तव्हां हालत ॾिसो पिया, इंतिहाई ख़स्ता हाली जो शिकार आहे। हुनजी जेको आख़िरी आरामगाह आहे, उन जा ही माना मंज़र आहिनि, असांखे ॾिसी दिलि रोए थो त असां पंहिंजे क़ौमी वरिसो जेको क़ौमी हीरो आहिनि, असां उन्हनि खे विसारे छॾियो आहे। असां उन्हनि जी आख़िरी आरामगाहनि जी हीअ हालत करे छॾी आहे। हीअ कैमरामैन तव्हांखे आउं चवंदुसि त हिंदा थोरो झलक ॾेखारो त हीअ हू अज़ीम शख़्सियत आहे जे पाकिस्तान ठहिण में हिकिड़ो किरदारु अदा कयो। संदसि पुटु हो ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान बुरगरी, जंहिंजी क़बर ॿाहिरि तव्हां ॾिसोसि पिया, उन जी हालत तव्हां ॾिसो पिया, जंहिं 400 एकड़ ॿनी, तक़रीबन 427 या 430 एकड़ ॿनी जेको आहे, उहो ढेंगार बुरगरी हिते जेको जनम भूमि आहे, हिते जी आवाम जे लाइ, उन्हनि जी सिहत जे लाइ, उन्हनि जे तइलीम जे लाइ, स्कूल, रोड रस्तनि, ड्रेनेज सिस्टम, सेवेज सिस्टम जे लाइ 427 एकड़ ॿनी औक़ाफ़ खाते खे वक़फ़ कई ऐं हुन लिखत में ॾिनो आहे त इन जी जेका बि आमदनी ईंदी उहो जनम ढेंगार बुरगरी जी आवाम, हिते जे माना जेको हिननि जा जेको बुनियादी हक़ आहिनि, बुनियादी जेको हिननि जा मसइला आहिनि, उन्हनि जे हल लाइ ख़र्च थींदी। पर अॼु ताईं मुंहिंजे ख़्याल में 70 खां 80 साल थी विया आहिनि, पर अॼु ॾींहुं असांखे ख़बर कोन थी पवे त उहो औक़ाफ़ खातो, उहो पैसा वज़ीफ़े वारा जेको आहिनि, उहो केरु वसूल करे रहियो आहे, कंहिंखे मिली रहिया आहिनि। छा ढेंगार बुरगरी जी आवाम जी हालतूं अॼु बि ॾिसो था, इहे अॼु बि पथरनि वारी दौड़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इहो अॼु बि तलाउनि था पाणी, पाण भईअ मदद पाण भरनि पिया। हिते ड्रेनेज जो को सिस्टम कोन्हे, रोड रस्तनि जो को सिस्टम कोन्हे। जॾहिं तारीख़ी जेको एतिरी अज़ीम शख़्सियत आहे, जॾहिं उन जी तुर्बत, उन जी आख़िरी आरामगाह जी हिननि ही हालत करे छॾी आहे। संदसि जेको हिकिड़ो माना तारीख़ी बंगलो आहे, उन जी हालत बि तव्हां ॾिसी चुका आहियो, ख़स्ता हाली बिल्कुलु तबाह थी रहियो आहे। जॾहिं त MPA हिननि जा आहिनि, MNAs हिननि जा आहिनि, हुकूमत बि माना इन धुर जी आहे त हिननि जो माना औक़ाफ़ खातो आहे, इहो कल्चर डिपार्टमेंट आहे। असां हुननि खे हिकिड़ी अपील कंदासीं त ख़ुदारा हिन अज़ीम शख़्सियत जो जेको आख़िरी आरामगाह खे माना शानदार तरीक़े सां बणायो वञे। हिननि जा जेको आहिनि वर्सियूं आहिनि, हिननि जो जेको जनम ॾींहं आहिनि, उहे मल्हाए वञनि। असांजी नई टही आहे, असांजी जेको नौजवान नसल आहे, उन्हनि खे हिननि बाबति ॿुधायो वञे त हिननि पंहिंजे मुल्क लाइ, हिननि पंहिंजी धरती लाइ केतिरो किरदारु अदा कयो आहे। पर अफ़सोस असां उन्हनि खे विसारे छॾियो आहे ऐं अॼु हुननि जो इहो तुर्बत जो हालत आहे, इहो आख़िरी आरामगाह आहे। इहो त हालतूं ॾिसो पिया, तोड़ फोड़ जो शिकार आहे, ख़स्ता हाली जो शिकार आहे, बंगलो नाक़स ख़स्ता हाली सभु तबाह थी वियो आहे। पर हिते जी चूंडियल नुमाइंदा जा, हिते हुकूमती धूड़ जा संदसि वारिस जेको सॾाइनि था, उहो को बि हिननि जी सार संभाल लहण लाइ तयारु न आहे। पर असां चऊं था इहे ख़ाली बुरगरी ख़ानदान लाइ न, पर इहे हिकिड़ा क़ौमी हीरो आहिनि ऐं असां इन क़ौमी हीरोज़ खे विसारे चुका आहियूं, जे सबबु असां बि पोइते पिया वञूं। असांखे खपे, हुकूमत खे खपे, औक़ाफ़ खाते खे खपे त इन तारीख़ी बंगलो जेको ढेंगार बुरगरी जे अंदरि जेको ग़ुलाम अहमद ख़ान बुरगरी जो जनम भूमि आहे, उन जी बि सार संभाल कई वञे, उनखे औक़ाफ़ खाते जे हवाले कयो वञे ऐं संदसि आख़िरी आरामगाह आहे ग़ुलाम अहमद ख़ान बुरगरी जी, संदसि पुटनि जी, उन जी बि सार संभाल लही वञे ऐं हिते हिकिड़ो माना अज़ीम मक़बरो हिननि जो ठाहियो वञे, हिननि जेकी अज़ीम यादगार ठाही वञे त तारीख़ में हिननि जी जेको आहे काविशूं आहिनि, कोशिशूं आहिनि, उनखे यादि करे सघे।